हाई कोर्ट में चीराहाट जे रवासी थरपाल करबार जे अॻूणे सदर वकील मोहन मंठाराणी पारां हिकु दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई, जंहिंमें लाइब्रेरी खे दरपेश मसइलनि जंहिंमें पाणी बिजली फर्नीचर जी खोट, बिल्डिंग वॉशरूम की सफ़ाई, लाइब्रेरी अॻियां कयल इंक्रोचमेंट वग़ैरह ॼाणायल हुआ। वकील मोहन मंठाराणी जे ॾिनल इन दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट के जस्टिस सलाहुद्दीन पंवर नोटिस वठंदे सेशन कोर्ट मिठी जे जज के लेटर उमाणे लाइब्रेरी के दरपेश मसइलनि बाबति रिपोर्ट उमाणण जो चयो। सेशन जज मिठी के हुकुम ते कंज्यूमर कोर्ट मिठी जो सिविल जज इम्तियाज़ अली अॼु सुबह 10 वॻे रायचंद राठौर लाइब्रेरी पहुतो, जिते अॻ में सिंधी अदबी संगत जो ज़िले राब्ता सेक्रेटरी गोबिंद चीलाणी, प्रेस क्लब चीरिहाट जो सदर शंकर बागी, सीन अलिफ सीन शाख चीरिहाट जो सेक्रेटरी जीवन चिल्हारियो ऐं ॿिया मौजूद हुआ। इन मौके ते गोबिंद चीलाणी ऐं ॿियनि जज खे ॿुधायो त चीरिहाट जी लाइब्रेरी बाबति जिन मसइलनि जी दरख़्वास्त गुज़ार पारां निशानदही कयल आहे उहे मसइला बिल्कुलु आहिनि। जज जे दौरे बाद लाइब्रेरी में पढ़ण लाइ ईंदड़ शागिर्दनि तोड़े आम माण्हुनि में ख़ुशी जी लहर पैदा थी त हाणे लाइब्रेरी अॻे खां बि वधीक बहितर नमूने हलंदी ऐं पढ़ंदड़नि खे फ़ाइदो थींदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची